सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। बाबा हाणे मां हिन घर में अकेली आहियां, मूंखे हाणे ॻोठ छॾे अचो। अम्मा तुंहिंजो सोट दरिया खान अचे, उन सां सलाह था कयूं, ॾिसूं हू छा सोचे। बाबा मूंखे हिते नैना लाइ घुरायो वियो हो, हाणे नैना त हली वई, मां हिते अकेली वेही छा कयां। हाँ मां सभु सम्झां थो, पर तुंहिंजे सोट खां हेठि इजाज़त घुरणी पवंदी न। ठीकु आहे बाबा, अचे सोट उन खां इजाज़त वठि, शाम ई निकिरी हलूं। मां अॼु न त सुभाणे निकिरी हलंदासीं। दरिया खान शाबस हुजेव यार, तव्हांखे शाबस। अकेले मुड़स खे धन दुश्मननि में छॾे तव्हां उता कते लापरवाह लॻा सुता पिया हो। का तव्हांखे चिंता ई कान्हे, परवाह ई कान अथव को मरे या बचे। तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदे ई कोन। मूं सां ते वॾो ज़ोर ॾिनो त तूं अकेलो न वञ, पर हो ज़िदीरो अकेलो हलियो हुयो, उनखे मां छा कयां। मूसा तो ते ज़ोर भरियो ऐं तो मूसा मां हथ कढिया। तोखे ख़बर आहे त हशमत खान वेठो किथे आहे? अरे दरवेश पट गुलमन जे मथां आखिरी कुंड ते वेठो आहे। मूसा खे उते पुॼंदे पुॼंदे 3-4 ॾींहं लॻंदा। ऐं तोखे ख़बर आहे पोयां छा थींदो? हुन जे पुठियां रुगो मीर न, पर नवाब खान जा टोटल वाठा हुन जे पोयां लॻी पवंदा। मूंखे त डप आहे त वाट ते हिन मूसा खे नवाब खान जा इहे कुता दुफ़ करे छॾनि। तूं बि सही थो चई बवाल, पर मूसा असांखे पाण सां वठी न हलियो त उनखे छा कयूं असां। खणी जो अदा मूसा तव्हांखे पाण सां गॾु न वठी वियो, हो खणी ज़दीरो आहे। तव्हां त हुन जे पोयां वञी सघो पिया न। हाणे तव्हां वेही उताक ते मज़ा माणियो, चर्चा कयो, भोग कयो। मां वञा थो मूसा जे पोयां, जा त दुश्मननि जो सफ़ायो करे मूसा खे ख़ैर ख़ैरियत सां हेॾे वठी ईंदुसि। जे ईअं न करे सघिसि न त सम्झजांइ मूसा सां गॾु मां बि दुफ़ थी वेंदुसि। पोइ अची असांजा लाश दफ़नाजांइ, पोइ रोजांइ पिटजांइ। बहाल बि सही पियो चए, मूसा खे मां अकेलो न छॾिया हां। ये ख़बर अकबर छा पियो सोची? सलीमा वॾे जी मौत खां पोइ न हाणे तोखे बर्दाश्त कंदा न मूंखे। हाणे भलाई इन में आहे त असां ॿई हितां निकिरी हलूं। वाह अकबर वाह, वॾे असांखे सॼी ज़िंदगी ते खारायो, प्यारियो, बच्चन वांगुरु पालियो, ऐं तूं थो अॼु चवीं त असां हितां निकिरी हलूं। वाह साईं वाह। आशू सरकार मूसा ई नैना असांजे साम्हूं आहिनि। आगा त पोइ पूरो कर न मूसा खे। मूंखे छो फोन कई अथई? सरकार मूसा भगड़ आहे, जबलनि जे विच में लक लताड़ींदो पियो वञे। हाणे तव्हां ई ॿुधायो, इन भगड़ खे पकड़ सवलो कमु कोन हूंदो। त पोइ छा मूसा खे ईअं वञण ॾियूं? न सरकार न, मूसा खे वञण त आशू बि कोन ॾींदो। सरकार तव्हां कुझु हमरा रवाना कयो। ठीकु आहे, माण्हू मोकिलियां थो, पर मूसा पंहिंजे दोस्त हशमत खान ताईं न पहुचणु घुरिजे। जेकर उते पहुची वियो न त पोइ असां लाइ ॾुखियो थींदो। न पहुचंदो सरकार, न पहुचंदो। बसि तव्हां सरकार रुगो हमरा मोकिलियो, मां मूसा जा घट घेड़ सभु बंदि थो कयां। ठीकु आहे, तूं ईअं कर, जेके माण्हू वेठा आहिनि न उन्हनि खे आशू लाइ मोकिल। जी बाबा। तूं छा थो सम्झी सलीमा? असां वॾे जो प्लान करे सघूं था इन नवाब खान खां। जे प्लान नथा करे सघूं त मरी त सघूं था न। जेकॾहिं तोखे मरण जो शौक़ु आहे त वञी मर, बाक़ी मां नथो मरी सघां। तुंहिंजो कोपड़ो न आहे अकबर, तूं पहिरियां बि वॾे सां 2-3 दफ़ा नमक हरामी करे चुको आहीं। ज़बान संभाले ॻाल्हि सलीमा ताईं, ज़बान न कटे छॾे। अकबर मूं ग़लति नाहे तोखे चयो, जो तूं अॼु आयो पंहिंजो होश पियो विञाई। ॿुधा मूंखे कहिड़ी निमक हरामी कई? जॾहिं वॾे जे घरां भेण निकिती हुई त उनखे तो लिकायो हो न।
सलीमा इहो सभु कुझु मूं हुन जी ज़िंदगी बचाइण लाइ कयो। अड़े जंहिं राति वॾे जी न्याणी घरां निकिती हुई उन राति चौकी त तूं हुए न। अकबर इहा ॻाल्हि मूं वॾे खां लिकाए रखी हुई सिर्फ़ तुंहिंजी ज़िंदगी बचाइण जे करे। ऐं अॼु तुंहिंजो वाजो सिलो पियो ॾी। सलीमा इहो तोखे मां कीअं सम्झायां त मूंसां केॾो वॾो धोखो कयो वियो हो, न त मां इहो कदम न खणां। वॾो कमीनो शख़्स ही मूंसां वॾो थकाए छॾियो अथई ऐं पाण थकजण जो नालो ई नथो वठे। भॼ मूंसां भॼ, जेतिरो भॼणो अथई भॼ। मां बि ॾिसां तूं मीर जी पहुच खां केतिरो भॼी सघींदो। तव्हां सोट जा दोस्त आहियो त मूंखे बि तव्हां पंहिंजो दोस्त सम्झी सघो था। ज़ाहिर आहे असां सिजाल खान जा दोस्त हुआसीं, तव्हांजा बि दोस्त आहियूं। उहो सही आहे माजिद, पर साईं सिजावल केरु सॾाए? हा करीम, 10 सर मुड़ुस हो सिजाल खान। उनजो प्लान करण खां सवाइ असां हितां वापसि कोन वरंदासीं। कन खोले ॿुधी छॾ माजिद, हिते तव्हां महिमान थी आया आहियो ऐं महिमान थी रही सघो था, पर जेकॾहिं मालिक बणजण जी तव्हां कोशिशि कई न त पोइ हितां तड़जी वेंदो। ॿी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखी छॾियो, मुंहिंजे मर्ज़ीअ खां सवाइ को बि क़दम न खणंदो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजी मर्ज़ीअ खां सवाइ को बि क़दम खयो न त पोइ मां पंहिंजे औताक़ तां तव्हांखे पादर हणी रवानो कंदुसि। माजिद, तोखे छा थो लॻे? करीम, मूंखे लॻे थो त सिजाल खान जो कातिल ई इहो आहे। पक सम्झ माजिद, वॾे खे मारण में नेजाई हथ आहिनि। जेकॾहिं कातिल ही आहे न करीम, त पोइ ही बि मरंदो, जल्द मरंदो। अम्मा कपड़ा तैयार आहिनि मुंहिंजा? हाँ बाबा, कपड़ा तैयार आहिनि। अम्मा दुआ करे छॾजांइ त मूसा खे सही सलामत पंहिंजनि कखनि में वठी अचे। बाबा, तोखे कीअं ख़बर पई त मूसा सूरन में आई? अम्मा जेकी मूसा जी मंज़िल आहे न उहा एतिरी आसान न आहे जिथे हो पुॼी सघे। ॿी ॻाल्हि, हाणे दुश्मननि जो मूसा जे पोयां वियो आहे, ख़बर न आहे छा थिए। बाबा, तव्हां मूसा खे कीअं ॻोल्हींदव? मूसा जंहिं पंधनि कसनि ते निकिरी पियो आहे न, ही बहावर उन्हनि पंधनि जो पुराणो वाक़िओ आहे। अमर तूं मूं लाइ परेशान न थी, रुॻो इहा दुआ करे छॾ त मां खेरनि सां मूसा वटि पुॼियो। वचन कहर थियो, ज़ुल्म थियो, ख़ैर हितां मोकिलाए वियो। मुआ, तुझे हूंदे कॾहिं ख़ैर थियो आहे जो हाणे थींदो? माण्हू भली हिंदुस्तान में मरे, पर हे इहो चवंदी तुंहिंजे निभाग जे करे मुओ आहे। तू इहो ॿुधा त थियो छा आहे? जेकर अधी सां वाह तणंदे न त तुंहिंजे दिल जी ॻाल्हि दिल में रहिजी वेंदी। मूमल हिन मोए जे अंदर जी ॻाल्हि मां न ॿुधा न त फाटी मरंदो, पेट फाटी पवंदुसि। वॾी निभागी रनई, कॾहिं मुड़ुस सां इज़त सां ॻाल्हायो थी? हा, सदाई ॻाल्हाईंदी आहीं त ख़बर कांदी बि त मां चवां छा थी। खे 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 मुआ, जे इज़त जे क़ाबिल आहे न तूं, उहा न तोखे मिले पई। मूं वॾी ग़लती कई आहे, या जेका ॾाज में तोखे मां दोहरी ॾिनी न, उन खां भलो इहो हो त बंदूक वठां नाल ई हिकिड़ो ठोकियाए त ॻाल्हि ई ख़तम। हट मुआ, असुल मक़सद ते अचो त थियो छा आहे? असां वारी छोरी ऐं मूसा खे ॾिठो वियो आहे रेस धण माण्हू मोकिलिया न धण हुनजे पोयां, ऐं हाशू खे हुकुम मिलियो आहे ॿिन्ही खे मारे हुननि जो लाश हिते खणी अचो, हिते लाश खणी अचो। हाशू ईअं न कंदो, हू मुंहिंजी न्याणीअ खे कॾहिं बि न मारींदो। वॾो कमीणो अथई मूंखां वधीक इहो हाशू, ऐं मूसा खे नैना खे इहो छॾींदो। मूसा उन्हनि खे हथी कोन ईंदो,
नैना खे हुननि जी पहुच खां तमामु परे वठी वेंदो हलियो। अलाह कंदो त ईअं ई थींदो। ॾे ख़बर सूबेदार साहब, ख़ैर में पंधु पियो आई? सलीम, मूंखे सजावल खान सां मिलणो आहे। सजावल खान सां? हा। सूबेदार साहब, सोट सिजावल त उमरे ते वियल आहे, छा तोखे ख़बर न आहे छा? उमरे ते? वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾी। कल्ह त हुनजो ॾस हिते ई हुयो, पहुचो त कीअं निकिरी वियो आहे? राति सोट जी नवाब खान वटि दावत हुई, पर टिकेट लॻी हुयसि। सॾु थियुसि, होॾां हलियो वियो। दादा, मथां जो सॾु थियो या उमरे जो? कुझु ॾींहंनि में सोट वापसि अची वियो। हितां जूं ज़िम्मेवारियूं मुंहिंजे हवाले करे विया। को कमु अथसि त मूंखे ॿुधायो। सजावल खान जो नंबर मिली सघे थो? सोट जा सभु नंबर तव्हां वटि त आहिनि। उहे बंदि पिया मिलनि लाला। जॾहिं बि नओं नंबर खोली असां सां ॻाल्हाईं त तव्हांखे ज़रूरु ॾिबो। ॿियो हुकुम? सजावल खान में ज़रूरी कमु हुयो जेको तोखे नथो ॿुधाए सघां। हिननि जा आवाज़ सभिनी खां तेज़ आहिनि। ही नासू हणंदो हणंदो हिते पहुतो आहे। इन करे हिननि जो ख़्यालु कजो को बि राज़ ज़ाहिर न थिए। नैना सां वॾी मुश्किल में आहियूं। हिकिड़े पासे मीर त ॿिए पासे वरी नवाब जा माण्हू आहिनि। हितां निकिरणु वॾो मुश्किल थी पियो आहे। नैना, मूंसां हू मूंखे मोटाइण था चाहिनि। मां हिते वेठी आहियां, तूं हलियो वञ, मां उन्हनि खे मिलंदसि। हू तुंहिंजो पीछो कोन कंदा। ईअं थी सघे थो नैना? मां तोखे हिते मौत जे मुंहं में छॾे ईअं काइरनि वांगुरु निकितो हलियो वञा। आख़िरी दम ताईं ही तुंहिंजो मूंसा दुश्मननि सां विढ़ंदो। ख़ुदा कंदो त इन्हनि दुश्मननि सां मुंहुं ॾेई हितां निकिरी हलंदासीं। मूंखे रुॻो सिज लहण जो इंतज़ारु आहे। जेकॾहिं सिज लही वियो न नैना, त पोइ अंधारे जो फ़ाइदो वठी हितां निकिरी हलंदासीं। सिज लहण में न काफ़ी वक़्तु आहे मूंसां, पर हुननि असांखे ॾिसी वरितो आहे। नैना, ही जबल जा बंद आहिनि। हिननि खे गुमराह करे असां हितां निकिरी हलंदासीं। मालिक भलाई कंदो। नैना, तूं दिलि जाए कर। तोखे हिते ॿियो ॾींहुं आहे, का तकलीफ़ तोखे महसूस थी आहे? न जीजा, मां हिते सही आहियां। जेकॾहिं तूं हिते सही बि आहीं, तूं शिकायत छो कंदी आहीं त मूंखे हिते क़ैद कयो वियो आहे? मूंखे ॿाहिरि वञण जी इजाज़त न आहे। पोइ मां छा सम्झा जीजा? ॾिस सुणी, तुंहिंजे भाउ मीर जी साईं वधि मां वधि इज़त कंदो हुओ, पर उन इहो न ॼातो। साईं खे रुसवा करे छॾी ऐं मूंसां सां गॾिजी नैना खे तां भॼण में मदद कई। कसम सां जीजा, मूंखे न ॻाल्हि जो इल्मु न आहे, ऐं न ई वरी मुंहिंजे भाउ तां मीर खे। असांखे त ख़बर बि न आहे त नैना हितां भॼी वई आहे। इहा ॻाल्हि हू तोसां कॾहिं बि कोन कंदो। हू मूंसां सां गॾिजी जेकॾहिं मूंसां जी मदद न करे हा, साईं जो हू चवणु चाहियो करे हा, त हू पाण बि ख़ुशि हुजे हा ऐं तूं बि ख़ुशि हुजे हा। जॾहिं साईं जे चवण में तुंहिंजो भाउ हो त तूं पाण ई ॿुधा त तव्हांजी ज़िंदगी केॾी ख़ुशि हुई। कसम सां जीजा, मूंखे हिन ॻाल्हि जी का ख़बर न आहे, पर जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां तव्हांखे ज़रूरु सम्झाईंदसि। असां तुंहिंजी इज़त इन जे करे पिया कयूं त जेकॾहिं तूं सुभाणे हितां वञी बि सही त तूं पंहिंजे भाउ सां इहा ॻाल्हि करीं त तोखे असां हिते केतिरी इज़त ॾिनी आहे। असां तोखे अगवा नाहे कयो ऐं महिमान सम्झी असां तुंहिंजी इज़त कई आहे। मूंखे इहा उमेद आहे त तूं हक़ीक़त खे हाणे सम्झी वई हूंदीअ। जेको बि टाइम हिते तूं रहंदीअ, महिमाननि वांगुरु रही हूंदीअ।
जेकॾहिं तो घणो घोड़ कयो ऐं शोर कयो, साईं जी का बि ॻाल्हि तो न मञी, त पोइ तूं पाण ॼाणी सघीं थी उन मामले में मां तुंहिंजी का बि मदद नथी करे सघां। हाणे अहिड़ी का बि ॻाल्हि कान थींदी जीजा। भाॼाई तूं दावत ॾेई आई आहीं न, हाणे हमेशा हमेशा जे लाइ असां हिते रहण आया आहियूं। जहिड़े नमूने तव्हां सौट सजावल जी हयाती में रहण पसंदि कयो, मां बि इहा ई उमेद रखां थो। हाणे मां बि ईअं ई चाहियां थो, कुर्ब न सही, नफ़रत ई सही, पर रहंदो माठ मीठ में। को बि कंहिंसां लुड़ या बहस न कंदी, उहो ई थींदो जेको मां चाहींदुसि। मुंहिंजे तरफ़ खां तोखे का बि शिकायत न मिलंदी लाला। बस खुदा करे भाॼाई खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे त हाणे हिन घर जो वॾो तूं आहीं। जॾहिं तूं सम्झी वई हाकमज़ादी, त पोइ सिर्फ़ु भाॼाई महिरू न, पर सॼो ॻोठ सम्झी वेंदो त हिन ॻोठ जो चङो मां आहियां, ऐं हिते उहो ई थींदो जेको मां चाहींदुसि। मुंहिंजी मर्ज़ी ऐं मुंहिंजे फ़ैसिले जे ख़िलाफ़ जेको बि ईंदो न, उनखे न अज़ियत मां गुज़रणो पवंदो। भाॼाई हाणे त तूं सम्झी वई हूंदीअ त हिन घर में बादशाही असांजी हलंदी, ऐं तूं हाणे पाण खे हिन घर जी नौकरियाणी सम्झ, छो जो हुकुम हाणे हिन घर में हाकिमज़ादी जा हलंदा। हाँ हाकिमज़ादी, मां सभु कुझु सम्झी वई आहियां, पर तो ऐं लाला अञा ताईं कुझु न आहे सम्झो। हा इहा तव्हांखे सम्झ ईंदी, पर उन महिल वक़्तु तव्हांजी मुठीअ मां निकिरी चुको हूंदो, ऐं सवाइ पछताव जे तव्हांजे पले कुझु बि न आहे अचिणो। छा करे आवां? इहो ई अंदाज़ो आहे त सजावल मरी चुको आहे। हिकु असदा जे मुतालिक़ अंदाज़ा हणनि ग़लति आहे सूबेदार साहब। जेसिताईं तूं न सजावल जी क़बर खोटे उन जी लाश जो पोस्टमार्टम कराए मौत जो सर्टिफिकेट नथो आणे ॾी, तेसिताईं मां यकीन न कंदुसि। जेकॾहिं मूं इहो कमु कयो न, त पोइ मूंखे मुकमल इंक्वायरी करणी पवंदी, उन में तव्हां बि रगड़ी सघो था। छा चयो तो? नवाब खान के तूं रगड़ी दे? तूं बग़ैर सम्झण जे नवाब खान तव्हां पंहिंजा होश न विञायो। हिकु मामूली निधण को ॿार न आहे मूं, जंहिंजो लावारिस लाश ॾसे पोस्टमार्टम कराए दफ़नाए छॾियूं। जेकॾहिं सजावल खान जी मौत जी ख़बर मथे ताईं पहुती न, पोइ DSP साहब हिकु टीम तश्कील ॾींदो, जंहिंखे न तव्हां पले सघंदो न मां। उनखे अर्ज़ु कयां थो हिन राज़ खे राज़ रहण ॾियो। अंदरूनी तरह तव्हां बि जांच कयो, मां बि जांच कयां। ठीकु आहे सूबेदार साहब, वधीक गहराई में लहण जी कोशिश न कयो। सजावल जी कंहिं कमज़ोर कड़ीअ खे हथु कयो, पंहिंजे टार्चर सेल में उनखे बंदि करे उनखां हक़ीक़त मालूम करण जी कोशिश कयो। एतिरो त करे सघी थो न। सजावल जेके माण्हू मथां तव्हां कूड़ी एनसी दाख़िल करायो, जीअं मूंखे गिरफ़्तारी जे लाइ वाट मिली वञे। बाक़ी मुंहिंजो कमु आहे। सुभाणे ते एनसी दाख़िल थी वेंदी। असां त ठीकु आहियूं, पर तूं मूसा जा त हाल अहवाल ॾे। मूसा जा हाल अहवाल त तव्हांखे ॼण घुरिजे। छो तूं मूसा जे पोयां कोन वियो आहीं? बख़्शल असां त प्रोग्राम इहो ठाहियो हो त रहीम नवाब जे हमराहनि खे गुमराह करे उन खां पोइ छोकिरी वठी असां वञी मूसा वटि पहुचायूं। जीअं मूसा शहर खां ॿाहिरि निकिरे हा त उन जे पुठियां तोखे वञिणो हो। मां उन जे पोयां वियो हुउसि, पर नवाब खान जे माण्हुनि जे हथ चढ़ी वियुसि। उन्हनि वञी मूंखे नवाब खान जे हवाले कयो। बाबा साईं, अॼु असां हिन जी सुठी मलम पटी कई आहे।
तव्हांखे जो चयुमि त हिन ते हथु न आहे खणो, इहे असांजो महिमान आहे, पोइ तव्हां ईअं छो कयो? वकील तूं आहे? जी रे सर। मूसा जी मदद केरु केरु कनि पिया? मां, दरिया खान, रहीम ऐं ॿिया कुझु दोस्त आहिनि। मां तोखे आज़ादु थो कयां, वञी मूसा जी मदद कर, पर जॾहिं तूं उतां थकिजी पई न, ही दर तुंहिंजे लाइ खुलियल आहे। हिते तोखे पैसे सां गॾु इज़त बि मिलंदी। वॾो कमीनो शख़्स आहे, हाणे मिड़ी असां ते हथ तो फेरे ठला। मूसा सही थो चए त नवाब खान वॾो शातिर माण्हू आहे। मूसा ऐं मीर खां वधीक वफ़ादार नवाब खान जा ॿिया थी नथा सघनि। हू मुसीबत में आहे, असांखे ओॾांहुं हलणु घुर्जे। सही सां थांव नथो धोए तूं, ऐं इहो मखण बि लीड़ा लॻा पिया आहिनि थांवनि जे मथां। हाणे मां हिते बीठी आहियां, मुंहिंजे साम्हूं इहे सभु थांव धो वराए। आधी ॻाल्हि ॿुध, कम जे टेम ते तोवारो इहो मोभी पुट, मुंहिंजो मतिलबु आहे त मोभी मुड़ुसु भाॻो थो वञे। हा, रध पचा बि मां कयां, मानी बि मां पचायां, दुहा बि मां झलियां। हा, इहो अचे त हाणे हिनखे मानी खाराइण न ॾिजां, गिरह बि ॾिनो अथईसि न त मां तोखे कुटींदुसि। मूंखे हाणे इहो हिन घर में नथो घुर्जे, कढ हिनखे ॿाहिरि। त हाणे तूं बि एॾो साड़ न कर। जे हुन मोए खे इते खाइण न ॾींदसि त पोइ काथे वञी मानीअ जो कभो खाईंदो? जिथे वणेसि वञी खाए, असां हिते खाइण कोन ॾींदासीं। हाणे छॾ गैपीअ खे, उथ पोइ चांहि जो ढुक बि चाढ़े वठ। मथे में सूर पइजी आहे तोसां मथो हणी हणी। मूंखे लाचार न आहे, न वरी मां तुंहिंजो नौकर आहियां जो तोखे चांहि ठाहे ॾियां। माई बेगुल खुश त आई न? हीअ त सदाई ख़ुशि आहे, हिनखे छॾ। पर ॾिस, तुंहिंजे अचण सां मुंहिंजी दिलि केॾी बाग बहार थी वई आहे। साईं बसि थाप न कर, पाणे मां माईअ को हाल अहवाल वठां थी। माई बचल तोखां चांहि जो ढुक पुछां हां, पर हे मो चांहि ठाहे कोन थो ॾे। हाणे कीअं तोखे चांहि पीआरियां? आदि चांहि कयां थो न, चरी आई छा? कंहिं तोखे जवाबु ॾिनो आहे? हेड़ो महिमान अचे त पोइ त चांहि ज़रूरी आहे न। बचुल तूं वेह त मां तोखे पंहिंजे हथनि सां चांहि ठाहे पीआरियां थो, सफ़ा दूध पती। न न, इहा तकलीफ़ तव्हां न कयो। तूं जे लाइ जेको कमु कंदो आहे न, मूंखे तकलीफ़ न आहे थी। तूं रुगो ख़ुशि रह बसि। बसि हाणे बसि, जॾहिं तो चयो चांहि नाहे करणी त हाणे माई बचुल बि चांहि न पीअंदी। बसि इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। छा तूं ज़बरदस्ती पीआरींदेसि? हूअ बि केॾी महांगाई लॻी पई आहे। हलंदी ॾींहं में 10 जो महिमान अचनि, सभिनी खे चांहि पीआरींदासीं त पोइ पूरी पवंदी असांजी। माई मां कोन थी चांहि पीआं, तूं छिती न थी। छॾ अधीअ खे, तूं वेह, मां पंहिंजे ख़र्च मां तो तोखे चांहि पीआरियां न। ठहियो ठहियो, हाणे मूंखे चांहि न खपे तुंहिंजी। कहिड़ी इज़त आहे तुंहिंजी घर में, मूंखे तो चांहि पीआरे। रीमा, हिन महिल थाणे ते वञ ऐं सजावल जे ख़ासि माण्हू सलीम जे मथां FIR दाख़िल कराए। बाबा साईं, कहिड़ी FIR कराए चा? कूड़ हणण जो तूं उहो ई माहिर आहे, हाणे इहो कूड़ हणण बि मां तोखे सेखारियां? बाबा ईअं कूड़ण हण जो आऊं माहिर आहियां। मुंहिंजी सॼी ज़िंदगी ने कूड़नि में आई आहे, पर वरी बि चवंदा आहिनि बूढ़े सां बि सलाह कजे। जेका तव्हां सलाह ॾियो। सलाह ॾिए? हा बाबा साईं। हेॾे अच। हाल सम्झे भाई?
साईं हेड़ी चमाट ही त वञा कोन सम्झंदुसि। साईं अॼु राति जो सलीम थाणे ते उबतो टंगियल हूंदो। जेकॾहिं सलीम थाणे ते उबतो टंगियल न हूंदो न त तूं हिते टंगियल हूंदे। बाबा साईं, मुंहिंजो कमु आहे सलीम ते FIR कटाइण। बाक़ी त पुलिस सभु कुझु कंदी न। छा मां पुलिस में DSP आहियां छा साईं? अरे वरी ॾियारी थोड़े या ॿियो किथो ॻाल्हो। मूं सूबेदार खे सम्झाए छॾियो आहे, तोखे जेको चयो आहे उहो वञी कर। हिते घणी जख न हण। वञा थो बाबा साईं, ॿाहिरां गाॾी कढी ऐं थाणे ते ई वञा थो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।